अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाज़िर आहियूं अॼु हिक नए वीडियो सां गॾु। दोस्तों उमेद करियां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। अॼु जे हिन वीडियो में असीं सिखंदासीं त असीं पंहिंजे वीडियो जो जेको बैकग्राउंड आहे उनखे कीअं ब्लर ठाहे था सघूं, ईअं जीअं हिकिड़ो धुंधलो थी वेंदो आहे बैकग्राउंड। ठीकु आहे, त उहो मां तव्हांखे अॼु हिन वीडियो में सम्झाईंदुमि। त हिते असांखे ज़रूरत पवंदी हिकिड़े एप्लीकेशन जी, जेको वीडियो एडिटिंग सॉफ्टवेयर आहे कैपकट नाले सां। ठीकु आहे दोस्तों, इहो तव्हांखे हिते आसानी सां प्ले स्टोर मां मिली वेंदो। ओके, त हिते मूं वटि ऑलरेडी हिते इंस्टॉल थियल आहे। ऐं उनखां पोइ हिनखे हिते कंदासीं ओपन। हिते हिनखे ओपन करण खां बाद में हिते असीं पंहिंजो उहो प्रोजेक्ट जेको असांजो जेको वीडियो आहे असीं उहो हिते हिन में सिलेक्ट कंदासीं। जेको न्यू प्रोजेक्ट अचे थो इन ते कंदासीं हिते क्लिक। इन ते क्लिक करण खां पोइ हिते असांजा मुख़्तलिफ़ जेके वीडियोज़ आहिनि उहे सभु हिन में अची वेंदा। ऐं उनखां पोइ तव्हां जंहिं पंहिंजे वीडियो जी जेको बैकग्राउंड आहे उहो ब्लर करणु चाहियो था त उनखे सिलेक्ट करियो। त हिते वीडियो खे मूं हिते सिलेक्ट करियो ऐं उनखां पोइ हिते हिनखे कंदासीं हिते ऐड। ठीकु आहे दोस्तों, हिनखे हिते ऐड करण खां बाद में हिते इन वीडियो जे मथां न पर हिते जेके हेठां हिते हिन में अचनि था इफेक्ट हिन में अचे थो, इन ते कंदासीं क्लिक। इन ते क्लिक करण खां पोइ हिते हिनखे मथे कंदासीं त हिते असां वटि ईंदो हिकिड़ो ब्लर जो हिन में इफेक्ट। ठीकु आहे दोस्तों, त हिते हिन ट्रेंडिंग खे छॾे करे ऐं पोइ हिते जेको बेसिक आहे, बेसिक में ईंदासीं त हिते असांखे ईंदो ब्लर। ठीकु आहे, त हिते हिन ब्लर ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ असांजो जेको सॼो ई वीडियो आहे उहो ब्लर थी वेंदो। ऐं उनखां पोइ हिनखे लास्ट ताईं खणी ईंदासीं। ओके, त हिनखे हिते लास्ट ताईं आणे करे ऐं जेको हिन जो वीडियो जो जेको एंडिंग आहे उनखे कंदासीं हिते डिलीट। हिनखे कटे करे ऐं उनखां पोइ हिते ईंदासीं, हिनखे हिते बैक करे। बैक करण खां बाद में हिते ईंदासीं ओवरले में। ओवरले ते कंदासीं क्लिक। इन ते क्लिक करण खां पोइ कंदासीं एड ओवरले ते क्लिक। ठीकु आहे दोस्तों, इन ते क्लिक करण खां पोइ असीं सेम जेको असांजो पहिरियां वीडियो हिन में कयल आहे उहो हिन में कंदासीं। त हिते हिन वीडियो खे ऐड करियूं था। ऐड करण खां पोइ हिनजी जेका स्क्रीन आहे उनखे कंदासीं हिते एडजस्ट। ओके, हिनखे हिते एडजस्ट करण खां पोइ हिनखे वरी हिन में ईंदासीं रिमूव बैकग्राउंड में। रिमूव बैकग्राउंड ते कंदासीं क्लिक। त हिन जो जेको बैकग्राउंड आहे उहो रिमूव थी वेंदो। हिन जो जेको बैकग्राउंड आहे उहो ब्लर ठही वेंदो। ठीकु आहे दोस्तों, त हिन जे कुझु माना मिंटनि जे लाइ हिन जो प्रोसेस हलंदो। उनखां बाद में असीं हिन ते वापसि अचूं था। ओके दोस्तों, त हिन जो बैकग्राउंड जेको आहे उहो ब्लर थी चुको आहे। ऐं हिते मां तव्हांखे हिन जो प्रीव्यू ॾेखारियां थो। ठीकु आहे, हिन में तव्हां ॾिसो त हिन जो जेको बैकग्राउंड आहे मुकमल हिन जो ब्लर पियो नज़र अचे। ठीकु आहे दोस्तों, त हिन जो आवाज़ु कयूं था घटि। तव्हां ॾिसो त बिल्कुलु हिन जो जेको बैकग्राउंड आहे मुकमल हिन जो ब्लर थी चुको आहे। ऐं हाणे हिनखे एक्सपोर्ट कंदासीं। हितां मथां जेको एरो जो निशान अचे पियो हिन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां पोइ तव्हां हिन जो रिज़ल्ट वग़ैरह बि हिन में सिलेक्ट करे था सघो। जेकॾहिं 480 में था कयो त सही आहे, जेकॾहिं 720 त बेस्ट आहे, पर अञा 1080 वधीक बेस्ट आहे। ठीकु आहे, फुल HD जो आहे। त उनखां पोइ हिनखे जेको फ्रेम रेट आहे उनखे बाय डिफॉल्ट रहण ॾींदासीं ऐं हिते एक्सपोर्ट ते कंदासीं क्लिक। ठीकु आहे, त हीअ असांजो जेको क्लिप आहे उहा एक्सपोर्ट थी वेंदी। ओके दोस्तों, हीअ पंहिंजो कुझु टाइम जे लाइ पंहिंजो प्रोसीजर जेको अथसि कंप्लीट करे उनखां पोइ हिते असांजी हीअ क्लिप तयारु थी वेंदी। ओके दोस्तों, ही असांजी जेका क्लिप आहे उहा एक्सपोर्ट थी चुकी आहे। हाणे असीं हिनखे जेको आहे सो पंहिंजे मेमोरी में ॾिसूं था त असांजो हीउ वीडियो सेव थियो आहे। ओके, त फाइल मैनेजर में वञूं था। फाइल मैनेजर में वञण खां बाद में हिते पंहिंजे वीडियोज़ में ईंदासीं त हीअ असांजो जेको एक्सपोर्ट थियल वीडियो आहे उहो हिते हिन में शो थींदो। ओके, त हीअ मथां खां हिन में हिते पियो आहे। ओके दोस्तों, तव्हां ॾिसी था सघो हिन जो जेको बैकग्राउंड आहे मुकमली रिमूव थी चुको आहे। आइंदा बि जेकॾहिं अहिड़ा वीडियो तव्हां हासिलु करणु चाहियो था त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी वारे बटन खे पिणु ऑन करे छॾियो त हमेशह तव्हांखे इंफॉर्मेटिव वीडियोज़ मिलंदा रहंदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।